अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। कराची में बरसात तबाही मचाए छड़ी, रोड रस्ता तालाब बणिजी विया, गटर नाला उथरी पिया, मुख्तलिफ इलाइक़नि में घरनि अंदर पानी दाख़िल। आम जिंदगी मफलूज बणिजी वई, मुख्तलिफ वाक़िअनि में 6 ॼणा फोत। डिफेंस, क्लिफ्टन, आई चंद्रगढ़ रोड, सदर, मलीर, बल्दिया टाउन, नाज़माबाद, कोरंगी ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं वसियो। औरंगी टाउन, नॉर्थ कराची, गडाब टाउन में वसकारो थियो। कोरंगी काज़वे खे हिकु भेरो ॿीहर बंदि कयो वियो। थधो डैम ओवरटॉप थियण सबबि पाणी केतिरनि ई ॻोठनि में काही पियो। मलीर नदी भरिजी वई, यार मोहम्मद ॻोठ जा रहवासी मुख़्तलिफ़ महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल। इंतज़ामिया सां गॾु पाक फ़ौज ऐं नेवी जा जवान बि बरसात मुतासिर इलाइक़नि में रेस्क्यू ऑपरेशन तोड़े पाणी जे नेकाल में रुधल। इस्पतालुनि में एमरजेंसी लागू, मोकलुनि ते डॉक्टर ऐं ॿियो अमलो तलब। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसाती सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ कराची शहर में निकिरी पियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो, बरसाती पाणी जे निकाल निज़ाम जो जाइज़ो वरितो। संदसि चवणु आहे त कराची में बरसात रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। सूबाई वज़ीर ऐं इंतज़ामिया शहरियुनि खे ॾुखियाईनि मां कढण लाइ रोडनि रस्तनि ते मौजूदु आहे। वज़ीर आज़म तरफ़ां राब्तो करे सहकार जी ख़ातिरी कराई वई आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि बरसाती सूरत हाल बाबति हंगामी इजलास, सूबाई वज़ीरनि ऐं इंतज़ामिया खे पाणी नेकाल करण लाइ हर मुमकिन बंदोबस्त करण जी हिदायत। कराची में सब खां वधीक बरसात DH में 127 मिलीमीटर रिकॉर्ड। मौसमियात खाते मूजिब PF फैसल बेस ते 100, मसरूर बेस ते 72 ऐं नॉर्थ कराची में 50 मिलीमीटर मींहुं पियो। सुरजानी टाउन में 38, यूनिवर्सिटी रोड 34, नाज़माबाद 29, औरंगी टाउन 16 ऐं गुलशन हदीद में 11 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। सिंध जी सामूंडी पट्टी में किथे तेज़ त किथे हल्की बरसात, ठठो, केटी बंदर, बुघान, मीरपुर बठोरो, घारो, जाती ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो। बिजली समेत मवासिलाती निज़ाम डामाडोल, केतिरनि ई इलाइक़नि मां बरसात जो पाणी नेकाल न थी सघियो। अवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर, सखर ऐं रेती में बरसात पई। सूबाई डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी सिंध में बरसातुनि दौरान थियल नुक़सान जा अंग जारी करे छॾिया। PTA में मूजिब 20 जून खां 10 जुलाई ताईं बरसातुनि दौरान कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 29 माण्हू फोत ऐं 11 ॼणा ज़ख़्मी थिया, जिन में 14 फोतियुनि जो तालुक़ु कराची सां आहे। ठठे में 7 ॿारनि समेत 9 ऐं खैरपुर में 2 ॼणा फोत थिया। मौसमियात खाते हिकु भेरो ॿीहर नई बरसाती सिस्टम अचण जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त 14 खां 18 जुलाई ताईं नए सिस्टम तहत बरसात तेज़ पवंदियूं। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारो थींदो। शहरी गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि निकिरण में सफ़र करण खां पासो कनि। चीफ मेट्रोलॉजिस्ट मुजिब बरसात की नए स्पेल सां शहरी ॿोॾि जो ख़तरो आहे। बलोचिस्तान में हेल ताईं बरसातुनि सबबि 62 माण्हू फोत थी चुका। PDMA जी रिपोर्ट मूजिब बलोचिस्तान में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 48 ॼणा ज़ख़्मी थिया। फोत थियलनि में 17 मर्द, 23 औरतूं ऐं 22 ॿार शामिल। 218 घर तबाह, 472 घरनि खे जुज़वी नुक़सान रसियो। 6 पुलिनि ऐं 2 डैमुनि खे बि नुक़सान थियो। बलोचिस्तान में ताज़ीन बरसातुनि खां पोइ हब डैम में पाणी जी सतह 336.7 फुटनि ताईं पहुची वई। डैम में गुंजाइश रुगो 28 फुट रहिजी वई।
इख्तियारनि मूजिब हबटे में भरजट सां कराची ऐं लसबेला के 3 सालनि ताईं पानी की फराहमी मुमकिन है। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज चयो आहे त कराची में चौमासे जी बरसातुनि सबब जानी ऐं माली नुक़सान ते पूरी क़ौम गिणती में वरतल आहे। वफ़ाक़ी सरकार जो आज़म आहे त सूबाई हुकूमत ऐं फ़ौज जी जवाननि सां गॾिजी हंगामी बुनियादनि ते मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ते पहुचाइण जो अमल तुर्त मुकमल थिए ऐं इमदादी सरगर्मी में का घटिताई न थिए। लाहौर में मींहुं वसे थो त पानी नथो बीहे। कराची जूं हालतूं सभिनी जे साम्हूं आहिनि। हुकुमराननि कॾहिं न सोचियो त कराची में बरसात जी पाणी लाइ छा करणो आहे। कराची मुआशी तौर मुस्तहकम थिए थो त मुल्की मईशत सघारी थिए थी। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो लोधरा में जलसे खे ख़िताब चयाईं हिननि नेब ऑर्डिनेंस में तरमीम करे पाण खे एनआरओ ॾेई छॾियो। 2 महीननि में हुननि हंगामी महंगाई आसमान ते पहुचाए छॾी। इलेक्शन कमीशन खे हिननि पाण सां मिलाए छॾियो आहे। 17 जुलाई ते इलेक्शन न हक़ीक़ी आज़ादी जी जंग आहे। आऊं कंहिं जे साम्हूं न झुकियो आहियां ऐं न ई अवाम खे कंहिं साम्हूं झुकण ॾींदुसि। रेन एमरजेंसी मलीर जे फोकल पर्सन सूबाई वज़ीर साजिद जोखियो ऐं आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर याम खान शोरो जो थधो डैम ऐं लठ डैम जो दौरो। इंजीनियरनि खां ब्रीफिंग वरिती। सूबाई वज़ीरनि पारां थधो डैम ऐं लठ डैम 2 जी मरम्मत करे गेट लॻाइण ऐं लठ नदी जो पुराणो रस्तो बहाल करण जी हिदायत। इत्तलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे कराची में बरसाती पानी जे निकाल लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम थिया पिया वञनि। इमदादी कार्रवाईअ जी निगरानी वॾो वज़ीर पाण करे रहियो आहे। लाॻीतो बरसातुनि सबब पानी जी निकाली में ॾुखियाई थी रही आहे। बरसाती पानी जी निकाली खे जल्द खां जल्द मुमकिन बणायो वेंदो। कराची समेत सॼी सिंध में ईद उल अज़हा ॿिए ॾींहुं बि मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। सुन्नत इब्राहिमी तहत जानवरनि जी कुर्बानी जो सिलसिलो जारी। गोश्त विराइण बैदि दावतुनि ज़रिए मेहमान नवाज़ी, क़िस्म क़िस्म खाधा तयार, बारबीक्यू, कढ़ाई, बिरयानी, कोरमे समेत ज़ाइकेदार खाधा पचाए ईद जी ख़ुशियुनि खे सेलिब्रेट कयो वियो। फरदई वज़ीर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गड़ी खुदाबख्श भुट्टो में शोहदाए जमहूरियत की मज़ारनि ते हाज़िरी। बिलावल भुट्टो ज़रदारी, कायदे अवाम शहीद जुल्फ़कार अली भुट्टो, शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरे ऐं गुल रखे फातिह ख़्वानी कई। बिलावल जे गड़ी खुदाबख्श भुट्टो पहुचण ते सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया। वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह चयो आहे त सियासत खे गंदो कयो वियो आहे। इमरान खान पंहिंजे दौर में को बि अमली क़दम न खयो। मुल्की मईशत तबाह आहे, सभिनी खे गॾिजी सोचणो पवंदो। पाकिस्तान ज़रई मुल्क हुजण बावजूदि कणिक ॿाहिरां घुराए पियो। मौजूदा सूरतहाल में डैम ठहिण ज़रूरी आहिनि। कपह जी एक्सपोर्ट ऐं अमीरनि खां टैक्स उगाड़ी जो निज़ाम बहितर बणाए मईशत दुरुस्त करे सघिजे थी। उमरकोट वेझो संगावती तकरार तां मुड़स हथां ज़ाल क़तल। शादी पली मोड़ वेझो जवाबदार असगर पहर कुहाड़ियुनि जा वार करे नौजवान ज़ाल महक खे क़तल करे छॾियो। संदसि साली गुलनाज़ धक लॻण सबब ज़ख़्मी। वाक़े बैदि मक़तूलनि जो मर्द ऐं ज़ख़्मी नारी अस्पताल मुंतक़िल। हैदराबाद भरिसां टंडो फज़ल वारे इलाइक़े में खोसा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। पुलिस मूजिब झेड़े में 40 वरे जो जुमा ख़ान मारिजी वियो। जवाबदार वाक़े बैदि फरार थी वियो। संदसि ॻोल्हा कई थी वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 3 लाश हथ। हालानी भरिसां 25 वरे जे नौजवान जो लाश मिलियो। सुञाणप न थी थर्डी मोहब्बत राइस केनाल में अणसुञातल नौजवान जो लाश मिलियो। पुलिस मूजिब लॻे पियो त नौजवान खे घुटा ॾेई क़तल कयो वियो आहे।
मोरो वेझो ॻोठ माकोड़े परवटा हथ आयल नौजवान जी लाश जी अली रज़ा पुट मोहम्मद इस्माइल तौर सुञाणप। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। रसूलाबाद के जतोई पाड़े में बिजली के करंट लगन सबब 8 वरे जो नीगर अयाज अली जतोई फोत। नए देरे की पुरानी मच्छी मार्केट पाड़े में करंट लगन सबब 10 वरे जो नीगर अकबर भुट्टो हयाती विञाई। फोतिन के घरन में कोहराम।